पिरी छाटूं ही जुल्फन जूं सरासर बादलन जड़ियूं समूरियूं आदतूं तुंहिंजूं गुलाबी कंहिं गज़ल जड़ियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरिया पांद में शामिल प्रोग्राम रखंदासीं मिहार फ़कीर जो ही दिलकश नज़म। पिरी छाटूं ही जुल्फन जूं सरासर बादलन जड़ियूं समूरियूं आदतूं तुंहिंजूं गुलाबी कंहिं गज़ल जड़ियूं। अखियूं सुहिणियूं कंवल जड़ियूं सिंधु जहिड़ो बदन तुंहिंजो ॿुधाए तूं सांवरी छोरी किथे आहे वतन तुंहिंजो। वसी हीअ वॾी छाती सरासर उब वांगे थई वसी हीअ वॾी छाती सरासर उब वांगे थई कंगण ॾिस बांह तुंहिंजीअ में बरे थो चंड वांगे ही सितारनि जीअं चमकनि थियूं ही तुंहिंजे कन जूं वालियूं जवानी जोश में ऐं ॿियो रहे थो मन मगन तुंहिंजो ॿुधाए तूं सांवरी छोरी किथे आहे वतन तुंहिंजो। बदन तुंहिंजे मथां साड़ी लथी ॼण ॾंढ ते आड़ी बदन तुंहिंजे मथां साड़ी लथी ॼण ॾंढ ते आड़ी खिली थे जीअं जाना तूं फ़िरिश्ता थियो वञनि लाड़ी थिए गजगोड़ थी जानम हणी थी जीअं तूं ताड़ी ॿारूं थियूं फुटनि तो मां अलॻि चमन तुंहिंजो ॿुधाए तूं सांवरी छोरी किथे आहे वतन तुंहिंजो किथे आहे वतन तुंहिंजो।